दोस्तों, कंदकोट में कल पुलिस गर्दी थी क़ौमी अवामी तहरीक के एहतजाजी धरणे कैंप ते हुननि हमलो कयो। उन में ख़तरनाक हथियारनि जो इस्तेमालु कयो वियो। तव्हां ॾिठो त पुलिस एहलकारनि जे हथनि में छुरा हुआ ऐं उहे दहशतगर्दनि जीअं कड़की पिया हुआ। कैंप त पंहिंजनि प्यारनि जे बाज़ियाबीअ जे लाइ हुई। इहा जेका पुलिस जेका धाड़ेलनि जी वांगारू आहे ऐं भोतारनि जी जेका वाठी बणियल आहे, इहे वाठा आहिनि न पुलिस एहलकार ऐं अमजद शेख जहिड़ा SSP, इहे अहिड़ा खोड़ आहिनि। इन्हनि जी कुती विहाई पई आहे जेके सॼो ॾींहुं भोतारनि सरदारनि ऐं धाड़ेलनि जी वाठागिरी कनि था। हुननि ते हमिलो कयूं, ख़तरनाक हमिलो कयूं। इहा हालति आहे सिंध जी। ऐं तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो जेका पुलिस गर्दी हले पई ऐं उन्हनि खे ज़ाहिर आहे पाकिस्तान जे इस्टेब्लिशमेंट जो उन्हनि ते मथां हथा शफ़क़त जो सिंधी माण्हुनि खे मुकमल तौर ते ख़ौफ़ में मुब्तला करणु आहे। सिंधी माण्हू जेके हक़नि जी ॻाल्हि त परे रही, पर पंहिंजे प्यारनि जी बाज़ियाबीअ जो बि कोई मुतालबो न करे। ऐं सिंध जा धाड़ेल वरी एॾा गैरतमंद धाड़ेल आहिनि। उन्हनि जे गैरत जी तक़ाज़ा इहा आहे त उहे मासूम ॿार अगवा कनि था, औरतूं अगवा कनि था। ऐं अॼु परूचान जे धाड़ेल जो रूह बि तड़पंदो हूंदो त अहिड़ा थर्ड क्लास धाड़ेल जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजनि ई मिसकिन माण्हुनि खे अगवा कनि था। ऐं अहिड़े क़िस्म जा धाड़ेल सिंध में अरबा रुपयनि जी मिल्कियतुनि ते काबज़ धारीअ माण्हू हुजे त कंहिं पटे वाले में बि हथु न विझंदा, छो हिननि जी औकात ई कान्हे का एतिरी धाड़ेलनि जी। पोइ त परूचांडियो जेको इस्टेब्लिशमेंट सां विढ़ियो, वॾेरनि सां विढ़ियो, जागीरदारनि सां विढ़ियो, ऐं हीअ त परूचांडीअ जे बराबरि बि कोन्हनि के। ऐं जेको आहे सो इहो एॾो वॾो ख़तरनाक हमिलो, ऐं उन ते को इंतिज़ामिया अञा ताईं नोटिस न वरितो आहे। उहे दहशतगर्द पुलिस एहलकार गिरफ़्तार न आहिनि थिया। ऐं जेको आहे सो वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत मुसलसल जेको आहे सो ख़ामोश आहे, चप सिबियो वेठी आहे। ऐं सॼी सिंध जा माण्हू यरगमाल बणियल आहिनि। हिकु पीरनि वटि, ॿियो वॾेरनि सरदारनि वटि, टियों पुलिस वटि, धाड़ेलनि वटि। ऐं धाड़ेलनि जी हिकिड़ी वॾी फ़ौज आहे सिंध में जेका माण्हू अगवा करे थी। कई मिसिंग आहिनि सिंध मां, रोज़ु माण्हू मिसिंग थियनि था। हिकिड़नि खे जेको आहे सो सभु रियासती धाड़ेल आहिनि, सम्झो न, सभु रियासती धाड़ेल आहिनि। हिकिड़ा जेको आहे सो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उहे अगवा थी वञनि था, का पुछा ॻाछा कान्हे का। ऐं सिंध जो माण्हू अहसास महरूमी में आहे, गुरबत ऐं बदहाली जो शिकार आहे। ऐं मथां धाड़ेल गर्दी हले पई। इन्हनि धाड़ेलनि खे जेको आहे ज़ाहिर आहे गवर्नमेंट जो हथु आहे, सरदारनि जो हथु आहे। हाणे त ॻाल्हि लिकल ई कान्हे का, जिन खे असां वोट ॾींदा आहियूं सरदारनि खे, उहे असांजा माण्हू अगवा कराइनि था, माण्हू माराइनि था। क़ौमी अवामी तहरीक जे कैंप ते धरणे ते थियल हमिलो इंतिहाई शर्मनाक आहे। ऐं यकीनन सिंध तपे पई, बाहि तपे पई। आम माण्हू जेको बुखनि में पाउ थियल आहे, वरी उहो अगवा बि थिए पियो। इहे माण्हू विढ़ंदा, ज़रूरु विढ़ंदा इहे माण्हू, ऐं ख़तरनाक हद ताईं विढ़ंदा। हीअ धाड़ेलनि में जेकॾहिं थोरी बि गैरत हुजे हा त को धारे माण्हू में त हथु विझी ॾेखारियो। तव्हांजे मुड़ुसु माण्हू हुजण जी ख़बर पए त तव्हां केतिरा मुड़ुसु माण्हू आहियो। तव्हां कमज़ोर माण्हुनि खे अगवा कयो था, उन्हनि सां ज़्यादतियूं कयो था, ज़ुल्म कयो था माण्हुनि ते। तव्हां में टके जी गैरत कान्हे, तव्हां बेशरम ऐं बेगैरत आहियो। तव्हांखे कहिड़ी ख़बर त माण्हू केतिरी मिसकिनी वारी हालति में रहंदा, वरी तव्हां उन्हनि खे अगवा कयो था। उते वरी पुलिस जी लठबाज़ी थिए थी। मूंखे उमेदु आहे त सिंध जो जेको शऊर आहे उहो ज़रूरु उहो जेको आहे सो बाहियूं ॿारींदो। ज़ुल्म जे ख़िलाफ़ु, बरबरीअत जे ख़िलाफ़ु माण्हू रोडनि ते ईंदा। सॼी सिंध तती पई आहे, पर हिननि जे गैरत जी ख़बर पइजी वई त हीअ केतिरा गैरतमंद आहिनि। हीअ वॾेरनि सरदारनि इस्टेब्लिशमेंट जा वाठा आहिनि। पंहिंजनि ई माण्हुनि ते ज़ुल्म करण में हिननि खे मज़ो अचे थो। धारियनि माण्हुनि जा आॾो ही पेरनि में पिया आहिनि। धारियनि माण्हुनि जा पेर चटींदा, बूट चटींदा, ही सॼो ॾींहुं हिननि जी औकात ई आहे।